अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कई तो नवाब शामा अब्दुल सलाम डहरीअ जी डिविजनल कमिश्नर शहीद बेनज़ीर सैयद मोहसन अली शाह लेबर कॉलोनी नवाब शाह में कायम कल करंटीना सेंटर जो दौरो करे सहूलतुनि जो जायज़ो वरितो। मौके ते वाइस चांसलर PMU प्रोफेसर डॉक्टर गुलशन मीमन, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोइनुद्दीन शेख, MSPMC अस्पताल डॉक्टर सईदा बलोच, प्रोफेसर डॉक्टर रफीक मीमुन, प्रोफेसर डॉक्टर सालिह खासकेली ऐं ॿिया अमलदार साणस गॾु हुआ। कमिश्नर करंटीना सेंटर जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो दौरो करे सफ़ाई, पाणी, बिजली जी फराहमी, सिक्योरिटी समेत ॿियनि ज़रूरी सहूलतुनि जो पिणु जाइज़ो वरितो। उन मौके ते कमिश्नर अमलदारनि खे हिदायत कई त करंटीना सेंटर में समूरा ज़रूरी इंतज़ाम तमामु जल्द मुकमल कया वञनि। उन मामले में कंहिं क़िस्म जी कोताहीअ खे हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। उन मौके ते कमिश्नर करंटीना सेंटर में सिहत जे सहूलतुनि जी फराहमी लाइ मुक़ररु कयल निगरान प्रोफेसर डॉक्टर गुलशन मीमुन ऐं DHO डॉक्टर मोइनुद्दीन शेख खे पिणु हिदायत कई त इम्कानी कोरोना वायरस जे मुतासिर मरीज़नि जे इलाज लाइ करंटीना सेंटर में अलॻि अस्पताल क़ाइमु करण सां गॾु डॉक्टरनि, पैरामेडिकल अमले समेत हिफ़ाज़ती सामान जी दस्तियाबीअ खे यकीन बणाए वञे। उन मौके ते वास्तेदार अमलदार कमिश्नर खे आगाही ॾींदे ॿुधायो त करंटीना सेंटर में सफ़ाई, बिजली फराहमी समेत समूरियूं घुर्बल सहूलतुनि जी फराहमी लाइ तकड़ा क़दम खयां पिया वञनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।